नाज़रीन मेरान टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो ऐं मां आहियां फराशा। सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। बानी पीटीआई जी भेण अलीमा ख़ान डील वारियुनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। अलीमा ख़ान चयो आहे त बानी पीटीआई जो पैगाम आहे त उहो मरी वेंदो पर झुकंदो न। हुन सां सभिनी नाइंसाफ़ी कई आहे। असां अल्टीमेटम ॾेई रहिया आहियूं त बसि हाणे घणो थियो, न रुॻो बानी पीटीआई जो इलाज पर खेसि आज़ादु कयो वञे। पंहिंजे बयान में अलीमा ख़ान वधीक चयो आहे त ॼाणे वाणे बानी पीटीआई जी अखि ज़ाया करण जी कोशिश कई पई वञे। पीटीआई बानी मूजिबि हूअ 3 महीननि खां हिक अखि खां न पियो ॾिसे। बानी जेल सुप्रीडेंट ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी हिदायत कई आहे। सोशल मीडिया ते डील जूं कूड़ियूं ख़बरूं हली रहियूं आहिनि। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त तहरीक इंसाफ़ जे बानीअ खे जेल में जेकी मराहतूं हासिल आहिनि उहे कंहिं ॿिए क़ैदीअ जे मुक़ाबले में वधीक आहिनि। बानी पीटीआई जे ख़ानदान तरफ़ां बैन अल-अक़वामी मीडिया ते बानी पीटीआई सां बदसलूकीअ वारो बयानो नाकाम थी चुको आहे। ख़ुराक जे हवाले सां रिपोर्ट साम्हूं अचण बाद समूरा शक ख़तम थी विया आहिनि। पंहिंजे बयान में वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त जेल में पीटीआई खे समूरियूं सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। पीटीआई बानीअ सां कानून ऐं जेल जे क़ाइदनि मुताबिक़ सुलूक अख़्तियार कयो पियो वञे। हुकूमत शफ़ाफ़ियत ते यकीन रखे थी ऐं उन ई मक़सद तहत हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं जीअं ग़लति तासुर ऐं प्रोपेगंडा ख़तम थी सघे। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई खे ज़ाती डॉक्टरनि ताईं पहुच जो हुकुम ॾेई छॾियो। पुटनि सां राब्ते लाइ टेलीफोनिक सहूलत फराहम करण जो बि हुकुम। चीफ जस्टिस यहया आफरीदी चयो आहे त हुकूमत सुठे मूड में आहे। बानी पीटीआई खे ॿारनि सां राब्ते लाइ टेलीफोन जी सहूलत मिलणु घुर्जे। हू हिन वक़्तु स्टेट कस्टडीअ में आहे। हुन समेत समूरनि क़ैदियुनि खे हिक जहिड़ियूं सहूलतूं मिलणु घुर्जनि। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो आहे त उहो न चवंदासीं त बानी पीटीआई खे वधीक सहूलतूं ॾिनियूं वञनि। समूरनि क़ैदियुनि सां हिक जहिड़ो सलूक थियणु घुर्जे। बांग्लादेश में शेख हसीना वाजिद जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण बाद पहिरियों भेरो आम चूंडूं 50 पार्टियुनि हिसो वरितो। बीएनपी ऐं जमात इस्लामी विच में मुक़ाबिलो 300 पार्लियामानी सीटुनि ते इलेक्शन लाइ थियल पोलिंग मुक़रर वक़्त ते ख़तम। अॻूणे वज़ीर आज़म ख़ालिदा ज़िया जो पुटु तारिक रहमान बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी तरफ़ां वज़ीर आज़म जो उम्मीदवार जमात इस्लामी शफ़ीकुर रहमान खे वज़ीर आज़म जे उहिदे लाइ नामज़द करे छॾियो। सिंध हुकूमत पारां फायर सेफ्टी कानूननि जी भञकड़ी कंदड़ हाई रिस्क इमारतुनि खे सील करण जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि इजलास। सूबे अंदरि फायर सेफ्टी सूरतहाल जो जाइज़ो। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह चयो आहे त सूबे में 889 इमारतुनि खे हाई रिस्क करार ॾिनो वियो आहे, जेके इंसानी जानियुनि ऐं मिल्कियतुनि लाइ संगीन ख़तरो आहिनि। मीडियम में लो रिस्क इमारतुनि खे फौरी तौर सुधारण लाइ क़दम खणण जा हुकुम ॾिना विया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त घर बुनियादी हक़ आहे जेको पीपीए जे वाइदे अटे लटे ऐं अझे में शामिल आहे। ख़िते में लखें माण्हू मौसमियाती तब्दीलियुनि ऐं समाजी चैलेंजनि सबबि मुतासिर आहिनि। ॿोॾ, तूफ़ान, ज़िलज़िला ऐं शदीद गर्मी माण्हुनि मथां दबाउ वधाइनि पिया। कराचीअ में एशियन पैसिफिक शेल्टर एंड सेटलमेंट फॉर्म जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे आसफा भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सिंध में सिंध पीपुल्स हाउस फॉर फ्लड अफेक्टीज़ प्रोग्राम शुरू कयो वियो आहे। हीउ मनसूबो 15 मिलियन माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाए रहियो आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में ॿोॾ मुतासिरनि खे रिकॉर्ड मुदे में घर तामीर करे ॾिना आहिनि। उन सां सिंध दुनिया जो ध्यानु छिकायो। सॼी दुनिया मां माण्हू मनसूबे जी वसियत ऐं असर ॾिसण आया। टंडे भागे में क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध मार्च सवें माण्हू शरीक अयास लतीफ़ पलीज जी अॻवानी में दरिया ते धाड़े ज़मीनुनि ते कब्ज़े ऐं वसीलनि जी फुर लुट ख़िलाफ़ मार्च कयो वियो। मेड़ाके खे ख़िताब कंदे अयास लतीफ़ पलीज चयो आहे त सिंधु दरिया ते कंहिं बि सूरत में धाड़ो बर्दाश्त न कंदासीं। वज़ीर आज़म तकरारी कैनालनि जे मनसूबनि खे ॿीहर जीआरण जी कोशिश पियो करे। तकरारी मनसूबा ख़तम ऐं वसीलनि जी फुर लुट बंदि न थी त ॿीहर एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।
भोजदार वॾा वेझो नींगर जो फाव खाधल लाश हथ पीउ मथां क़तल जो इल्ज़ाम। ॻोठ में 14 वरनि जे ज़ाहिर शहर पारां मुबैना तौर आबखात। औरत पटूल शर इल्ज़ाम हयो आहे त पुट खे पंहिंजे ई पीउ नज़र शर क़तल कयो आहे। इल्ज़ाम हेठि आयल नज़र शर जो चवणु आहे त पुट वटसि रहंदो हुयो, हुन ख़ुदकुशी कई आहे। इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजा जामशोर में खाना बदोश औरत सबरीन पठान जे क़तल वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। DIG हैदराबाद जी सरबराही में कमेटी क़ाइम। 15 ॾींहं अंदरि रिपोर्ट ॾियण जी हिदायत। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजा चयो आहे त वाक़े जी जांच करे मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कपिड़ो विकिणंदड़ औरत खे अगवा ऐं इज्तमाही ज़्यादती बाबति तशद्दुद करे क़तल कयो वियो हो। पिरियालो वेझो ओढा धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो थी वियो। ॿिन्ही धुरनि मथां 48 लख रुपया ॾंड। सरदार रिज़वान ख़ान ओढो जी सरपंची हेठि निबेरो थियो। राजा ओढो धुर मथां 30 लख रुपया ऐं बशीर ओढो वारी धुर मथां 18 लख रुपया ॾंड। कच्चे जे ॻोठ मल्हार ओढो में ओढा धुरनि में सगावती तकरार तां हिकु ॼणो क़तल ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। घोटकीअ में 13 ॾोहारियुनि हथियार फिटा करे पाण खे पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मुताबिक़ जागीराणी गैंग सां तालुक़ रखंदड़ 13 ॾोहारियुनि हथां संगीन नोयत जा केतिरा ई केस दाख़िल आहिनि। हथियार फिटा कंदड़नि में मोहम्मद अयूब, नजमुद्दीन, फरमान जागीराणी ऐं ॿिया ॾोहारी शामिल। अदालती हुक्म बाद पुलिस खेनि जेल मुंतक़िल करे छॾियो। मटियारी में मैराथन रेस वॾे अंग में नौजवान एथलीट्स जी शिरकत। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख जी अॻवानी में 1.5 किलोमीटर रेस। रूपचंद पहिरीं, मोहम्मद मंगरियो ॿी ऐं नजम अली 3 पोज़ीशन माणी। DC मटियारी चयो आहे त मैराथन रेस जो मक़सदु नौजवाननि खे सिहतमंद ऐं मुसबित सरगर्मियुनि ॾांहुं राग़िब करणु, दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जहिड़ियुनि मनफ़ी लाड़नि खां परे रखणु आहे।